आज मुझे फोन आई है, हुन मूंखे ॿुधायो त मुंहिंजे मथां जेको आहे उहो दहशतगर्दी जो अटैक थियो आहे ऐं जेके हुन में नॉमिनेटेड जेके धाड़े आहिनि उन्होंने उन ते पूरे जेको घर ते अटैक कयो। हुतां ही पूरे जा पूरा बरस्ट लॻल आहिनि। पोस्टमार्टम कराया, हुन पोस्टमार्टम में बि सिर्फ़ु हिननि बरस्टनि खां अलावा हुननि ते 80 गोलियूं लॻल आहिनि। ॿाहिरि उते ॻोठ में रहंदा हुया, गुलाम शबीर नालो आहे, उहो सीरियस कंडीशन में आहे। हुन हमले में जेको आहे मुंहिंजी भाभी जेका आई मसमात बहारा जेका वाइफ ऑफ शबीर आहे त उहा बि हुन में ज़ख़्मी थी। हुननि वरी उनजो जेको केस आहे उहो मुंहिंजे मथां एफआईआर कटराए छॾी आहे त हिन जेके मुंहिंजी भाभी खे गोली लॻल आहिनि, मूंखे केतिरी सारी थ्रेट मिली चुकियूं आहिनि त जेको आहे असां तोखे बि मारे वेंदासीं जेकॾहिं तव्हां जेको आहे हिन केस तां नथा हटो। ईअं ई मारे वेंदासीं जीअं असां तव्हांजे भाउ मीर ख़ान खे मारियो आहे ऐं इन खां बुरे हशर में बि तव्हांखे मारींदासीं। मां इहो रिकॉर्ड में रखणु चाहियां थी जेकॾहिं मूंखे या मुंहिंजे कंहिं बि फैमिली मेंबर खे कॾहिं बि को अटैक थिए थो, इन जा जेके ज़िम्मेवार आहिनि या जवाबदार आहिनि उहे इहे ई आहिनि। शिकारपुर पुलिस नौजवान मीर खान चांडियो जे क़त्ल जा जवाबदार गिरफ़्तार करण बदिरां मक़तूल जी भेण ते ई भाॼाई खे ज़ख़्मी करण जो केस दाख़िल करे छॾियो। ॻोठ अली खान चांडियो में संगावती तकरार तां हथियारबंदनि जी फायरिंग में मीर खान चांडियो क़त्ल ऐं संदसि भाउ मरणिंग थी पियो हो। मक़तूल धुर जी नारी हसीना फारूक सदातपुर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त जवाबदारनि भाउ जे क़त्ल जो केस ख़राब करण लाइ पंहिंजे ई फायरिंग में ज़ख़्मी थियल मुंहिंजी भाॼाई जो केस मूं ख़िलाफ़ दाख़िल कराए छॾियो आहे। जवाबदार सजण सिकंदर गुलाम कादर ऐं ॿिया मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। मूंखे को बि नुक़सानु पतो त हुन जा ज़िम्मेवार उहे ई जवाबदार हूंदा।